नाजरीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टंडो जान मोहम्मद में खबर ॾींदा हलूं त ऐवान साहब टंडो जान मोहम्मद में सोशलिस्ट इनकलाबी अगवान ताज मोहम्मद अबड़ो जी 65वीं वरसी मल्हाई वई। इन मौके ते हिकु वॾो प्रोग्राम कोठायो वियो। ऐवान साहब टंडो जान मोहम्मद जो सरपरस्त आला अब्दुल रशीद जट, ऐवान साहब जो सदर शहजाद अली सुमरो, सीनियर नायब सदर अली अहमद जरवार ऐं ॿियनि मेंबरनि मीडिया सेंटर टंडो जान मोहम्मद जे सदर ऐं ॿियनि मेंबरनि ऐं साबिक़ा काउंसलर रईस कमाल खान कलोई ऐं सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई है। ऐवान साहब जो सदर शहजाद अली सुमरो साहिब, मीडिया सेंटर जो सदर गुलाम हैदर लगारी साहिब, साबिक़ा काउंसलर रईस कमाल खान कलोई साहिब, असो प्यारे में प्यारो दोस्त अमीर खान कोसो, उन सां गॾोगॾु ऐवान साहब जा मेंबरान उहिदेदार सभु गॾिजी ऐवान साहब ते ताज मोहम्मद साहब की वरसी मनाई रहा है। ताज मोहम्मद अबड़ो साहब पाकिस्तान में को दानश्वर अदीब शख्सियत थी गुजरियो है। उन्हें पाने पान की तारीख़ में मञायो है। किरदार ता क़यामत ताईं विसरण जहिड़ो ना है। संत जी हिकिड़ी वॾी शख्सियत हो, इल्म सां जो वॾो तालुकात हो। उनखां गॾोगॾु सियासत के मैदान में उन पाण मल्हायो। मुंहिंजा पीपल्स पार्टी खां वठी सुठनि जेके वॾा सियासतदान आहिनि उन्हनि सां तालुकात रहिया। ऐं ख़ासि तौर ते ताज मोहम्मद अबड़ो जेको इल्म जंहिंसां वाबस्ता हो ऐं जंहिं इल्म खे हू समाजी लेवल में वञी रहियो हो त उहो इल्म हो सोशलिज़म इनकलाब ऐं तरक़ी पसंद जेके पार्टियूं आहिनि उन्हनि सां मुंहिंजो ॻंढापो रहियो। सिंध जी तरक़ी जे लाइ, वतन जी तरक़ी जे लाइ ऐं वतन में जेके बि मुश्किलातूं थियूं उन्हनि में हुन इल्म ऐं अदब जे ज़रिए उनखे निर्वार कयो ऐं मज़लूम तबिके जी हुन नुमाइंदगी कई पंहिंजे इल्म ऐं अदब सां, पंहिंजे कलम की ताक़त सां। ताज मोहम्मद अबड़ो असां खां विछड़ी वियो आहे जिस्मानी तरह ऐं हू रूहानी तरह। हुनजो फ़िक्र, हुनजो फ़न, हुनजो इल्म, हुनजो अदब असांजे ज़हन खे टुकराए थो। असां उनखे पढ़ूं था। ऐं ताज मोहम्मद अबड़ो जेको सियासी अॻुवान हो, उन करे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पंहिंजो मुख़्तलिफ़ शहरनि में प्रोग्राम थियनि पिया उनजे वरसी तक़रीबूं। त असां हिते ऐवान साहब ते इहो प्रोग्राम मल्हाए रहिया आहियूं जंहिंमें मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा, मुख़्तलिफ़ तंज़ीमनि जा माण्हू शरीक आहिनि। दानिशवर ताज अबड़े जी वरसी मल्हाए रहिया आहियूं ऐवान साहब जानमुन में। इतने जो ऐवान साहब मल्हाए रहिया आहियूं। दोस्त ऐं मीडिया सेंटर जो माण्हू गुलाम हैदर लेगारी साहब, सरपरस्त आला ऐवान साहब जो पंहिंजो अब्दुल रशीद जट साहब, अब्दुल हमीद खोसो साहब, साबिक़ा काउंसलर रईस कमाल खान कलोई ऐं पंहिंजो भंजी साहब, ॿियो डॉक्टर पहलाज केवल, आशिक शाह, खादम शाह ऐं हबीब वग़ैरह ॿिया सभु दोस्त आयल आहिनि। ॿुधाईंदा हलूं तव्हांखे दानिश्वर माण्हू ताज अबड़ो जी वरसी अॼु मल्हाए रहिया आहियूं ऐं ॾाढो तमामु जबरदस्त थी आहे। क़ुर्बानी हुनजे लाइ, सिंध लाइ, पाकिस्तान लाइ तमामु जेको आहे सुठो माण्हू हो जेको वरसी मल्हाए रहिया आहिनि। अॼु 10 मार्च असांजो दानिश्वर अदीब ताज मोहम्मद अबड़े जो वरसी जो ॾींहुं आहे। असांखे ऐवान साहब ते वरसी मल्हाए रहिया आहियूं। असांजा हिते जा दोस्त ऐवान साहब जो सदर शहजाद अली सुमरो साहब, सरपरस्त आला अब्दुल रशीद जट साहब, साबिक़ा काउंसलर कमाल खान कलोई साहब ऐं ॿिया बि असांजा जेके दोस्त आहिनि मीडिया सेंटर जा उहिदेदार, उन्हनि खे ऐवान साहब जा उहिदेदार आहिनि। उहे सभु असांखे गॾिजी करे ताज मोहम्मद जो जेको आहे वरसी मल्हाए रहिया आहियूं। ताज मोहम्मद जो हिकिड़ो ताज मोहम्मद अबड़ो हिकिड़ो दानेश्वर अदीब रहियो आहे ऐं हुन पाण खे मुल्क में, पंहिंजे पाकिस्तान में, उन तारीख़ में मञायो आहे ऐं उन्हनि जी जेका। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।